स्टेट बैंक ऑफ पाकिस्तान चयो आहे त मुल्की नाणे मटासटा जा मजमूई ज़ख़ीरा $20 अरब खां वधी विया आहिनि, जेका तारीख़ जी बुलंद तरीन सतह आहे। स्टेट बैंक नाणे मटासटा ज़ख़ीरनि बाबति हफ़्तेवार अंग अखरनि जारी करे छॾिया आहिनि। जे मूजिब 4 जुलाई ताईं नाणे मटासटा जे सरकारी ज़ख़ीरनि जी मालियत $14 अरब 50 करोड़ $22 लख हुई। गुज़िरियल हफ़्ते दौरान नाणे मटासटा जे सरकारी ज़ख़ीरनि में $1 अरब 77 करोड़ $44 लख ऐं कमर्शियल बैंकनि जे ज़ख़ीरनि में $16 करोड़ $32 लख वाध थी। अंगनि अखरनि मूजिब 4 जुलाई ते ख़त्म थींदड़ हफ़्ते में कमर्शियल बैंकनि वटि $5 अरब 52 करोड़ $65 लख जा ज़ख़ीरा मौजूद हुआ। स्टेट बैंक मूजिब गुज़िरियल हफ़्ते जी पुॼाणी ते मुल्क जे मजमूई नाणे मटासटा ज़ख़ीरनि जी मालियत $20 अरब 2 करोड़ 87 लख रिकॉर्ड कई वई आहे। असां नाज़रीन लाइ हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त तारीख़ में पहिरियों भेरो मुल्की नाणे मटासटा जा मजमूई ज़ख़ीरा $20 अरब खां वधी विया आहिनि।